पर सिंधी सकाफ़त जे आलमी ॾींहुं जेको आहे सो राणीपुर में जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण लाइ वॾे पैमाने ते तयारियूं आहिनि। अचो त शहरनि ऐं सञावनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि। बिल्कुलु असीं हर साल जीअं सिंध जी सकाफ़त, सिंध जी तहज़ीब ऐं सिंध जे एकता जे ॾींहं ते पंहिंजो क़ौमी ईद सम्झी असीं सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾींदा आहियूं त सिंधी रवादार क़ौम आहे। सिंधी सॼी दुनिया खे अमुन ऐं प्यार ॾियण जी क़ौम आहे। अमुन आलम इतिहाद इंसानी ऐं तरक़ी बिनी आदम जो पैगाम ॾींदड़ आहे। 1 दिसंबर ते असीं हर साल जीअं ॻोठ भेलार वॾा मां हिकु इंतिहाई शानदार नमूने सां रैली कढी सचल साईं ते असीं उनजो इख़्तिताम कंदासीं ऐं उनजो उनवान हूंदो सिंधु असांजो साहु आहे ऐं सिंधूअ ते जेके पंजाब तरफ़ां ऐं शके नाल कढिया पिया वञनि उन्हनि खे मुकमल तौर ते सिंधी क़ौम रद्द कंदी। सो इन हवाले सां सॼे ज़िले जे अंदरि ज़िले खैरपुर जे अंदरि उन्हनि जे मुख़्तलिफ़ तालुकनि में मुख़्तलिफ़ यूनिटनि में असीं इहा जागरता इहो पैगाम ऐं सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾींदासीं जेका ही दुनिया अॼु मज़हबी इंतिहा पसंदी जो शिकार आहे। हीअ दुनिया जेका बदअमनी जो शिकार आहे। हीअ दुनिया जेका नफ़रत जो शिकार आहे, निफ़ाक़ जो शिकार आहे ऐं तसल्लुत ऐं तशद्दुद जो शिकार आहे। उन दुनिया खे उन पैगाम ज़रिए जेको सचल साईं जो पैगाम आहे, जेको लतीफ़ साईं जो पैगाम आहे, उन पैगाम ज़रिए हीअ दुनिया जेका अॼु बारूद जे ढेर ते वेठी आहे उनखे अमुन जो पैगाम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जो रवादारी वारो पैगाम ॾींदो, सिंध जे मोहबत वारो पैगाम ॾींदो ऐं सिंध जे वहदतुल वजूद वारो पैगाम ॾींदो, वहदतुल इंसानीअ वारो पैगाम ॾींदो ऐं वहदतुल मज़ाहिब वारो पैगाम ॾींदो। सो 1 दिसंबर ते असीं क़ौमी ईद सम्झी पंहिंजे सकाफ़त सां पंहिंजे तहज़ीब सां मोहबत ऐं प्यार जो इज़हार करे सॼी दुनिया खे अमुन जो पैगाम ॾींदासीं। इन सकाफ़ती रैली निकिरंदी जेका खीर बाज़ार खां थींदी ऐं सचल सरमस्ती दरगाह तरफ़ रवानगी थींदी। उन में सुञाण धुरियुनि शहरनि खे ऐं बाज़ार जे एसोसिएशन जे सदरनि खे बि दावतूं ॾिनियूं वेंदियूं ऐं भरपूर तरीक़े सां रैली कढी वेंदी। उन में रैलीअ में इहा घुर कई वेंदी ऐं दुआऊं घुरियूं वेंदियूं त सिंध जेका असांजी अज़ीम जेको हिकिड़ो ख़ितो आहे जेको मज़हबी इंतिहा पसंदीअ खे रद्द करे थो ऐं पंहिंजी धरतीअ जी वारसी करे थो। सिंधु दरिया मथां जेके केनाल कढिया था वञनि इन्हनि जी मज़मत इहे कते क़बूल कोन्हनि। दुनिया में उहे ख़िता मिटीअ जा ढेर आहिनि, इन वटि तहज़ीब न आहे, सकाफ़त न आहे। सिंध धरती पंहिंजे ज़ख़ीरनि सां मालो माल आहे ऐं सकाफ़त उनजी हिकिड़ी सुञाणप आहे। दरिया जे किनारनि सां हिकिड़ा कबीला पैदा थींदा आहिनि, हिकिड़ी क़ौम पैदा थींदी आहे। इहो हिकिड़ी सिंधी बि हिकिड़ी क़ौम आहे जेका दरिया खे वहंदड़ ॾिसणु चाहे थी। बनियूं वेड़ा ऐं ढंढूं सायूं हुजनि, सिंध सरसब्ज़ ऐं ख़ुशहाल हुजे। सिंध लाइ दुआऊं आहिनि, अमुन हुजे, आजपो हुजे। वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं हिन दफ़े उन ॾींहं खे असां एहतिजाजनि तौर बि मल्हाईंदासीं ऐं साॻाई पंहिंजा सकाफ़ती लिबास पाए निकिरंदासीं ऐं असांजा नारो हूंदो ऐं असांजो उनवान हूंदो रैलियुनि जो त जेको सिंध में सिंध जे ज़मीनुनि ते वाला रहे ऐं सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी आहे ऐं सिंधूअ मथां जेको धाड़ो आहे पंजाब जो उहो असांखे कॾहिं बि क़बूल न आहे। सिंध असांजी जेकी आहे सदनि ऐं सालनि खां इन सिंधूअ जे करे आबाद आहे ऐं जेकॾहिं सिंधू सुकी वियो त सिंध मरंदी ऐं असीं जेसीं ताईं उन जा वारस जहिड़ा आहियूं त सिंध धरती सिंध वतन खे पंहिंजे खे मरण न ॾींदासीं ऐं असां पंहिंजो जेको दरिया आहे उनखे अहिड़ी तरीक़े सां ई जीअं वहे थो अहिड़े तरीक़े सां ई पोइ नसुलनि जे लाइ छॾे वेंदासीं। सिंध जेके तारीख़ी तौर ते पंहिंजी सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, जंहिंजो उञाण मोहन जो दड़ो उनजो साखी आहे। समूरी सिंध में 1 दिसंबर जूं तयारियूं सिंध जे सकाफ़ती ॾियार मल्हाइण जूं तयारियूं ज़ोर ऐं शोर सां आहिनि, जंहिंमें असीं क़ौमी कारकुन सिंधी अजरक ओढ़े, सिंधी पटका ॿधी, सिंधी टोपी पहिरे ऐं पंहिंजे सिंध जी सुञाणप ॻाढ़ा कुआड़ीअ वारा झंडा खणी असीं शहर शहर चौराहे चौराहे ते इहे सदाऊं बुलंद कंदासूं। छो जो मौजूदा दौर में वफ़ाक़ पारां हिकु फ़ैसिलो वरितो वियो आहे त चोलिस्तान जे नाले ते छके नाल जेके सिंध दरिया मां कढिया पिया वञनि
उन्हनि खां असीं नाबरी वारींदासीं त सिंधूअ ते को बि केनाल न 3 दिसंबर ते इंशाअल्लाह प्रोग्राम आहे रैली जो ऐं जो प्रोग्राम आहे सभिनी दोस्तनि खे दावत बि ॾियूं था अचनि तव्हां वटि सिजल ताईं हलिबो उते दुआऊं घुरबियूं सिंध जे लाइ सिंध धरतीअ लाइ सिंधू दरिया लाइ सिंध धरती माता आहे सॼी मोहबत उन सां आहे जा ॻाढ़ा झंडा खणी हिकु हथ में ऐं ॿिए हथ में सिंधू दरिया ते जेके शके नाला अॼा पिया वञनि उन्हनि जे बारे में पंफलेट खणी ऐं सॼी सिंध खे ॿुधाईंदासीं त सिंधू दरिया सिंध जो जियापो आहे ऐं असां कंहिं बि सूरत में शके नाल सिंधू दरिया ते अॼु न ॾींदासीं सिंधू दरिया असांजो जियापो आहे सकाफ़त जेके क़ौमूं भुलाए छॾियूं आहिनि क़ौमूं तबाह ऐं बर्बाद थी वेंदियूं आहिनि कल्चर ऐं सकाफ़त असांजी हज़ारनि सालनि खां तहज़ीब रही आहे पंहिंजा अजरक पटका टोपियूं कुआड़ियूं हथनि में करे ॻाढ़ा झंडा हथनि में खणी करे असांजी रैली जो इन कल्चर जे मल्हाइण जो उनवान इहो ई आहे त सिंधू दरिया ते जेके केनाल कढंदा कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि ऐं पंजाब साम्राज्य खे ॿुधाईंदासीं 1 दिसंबर ते ऐं असांजी जदोजहद मुस्तक़िल हले थी पई अॼु बि असीं डॉक्टर नियाज़ कलाणी जी अॻुवाणी में नौशेरे बाईपास ते पंजाब रस्ता वेंदड़ सभु मुकमिल तौर ते बंदि करे इहो पंजाब खे पैगाम ॾींदासीं पंहिंजी जेकी दादागिरी करे रहिया आहियो जेकी गुंडागर्दी करे रहिया आहियो इन खां बाद अचो न त ॿी सूरत में 1 दिसंबर ते हज़ारनि जी तादाद में लखनि जी तादाद में सिंधी क़ौम जो हिकु ई मुतालबो हूंदो सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर ऐं असां कॾहिं बि इन केनालनि खे बर्दाश्त कोन कंदासीं जेसीं ताईं सिंध जो बचो बि जहिड़ो आहे असां पंजाब सां जंग जोटींदासीं ऐं पंहिंजे सिंधूअ ख़ातिर विढ़ंदासीं सिंधू असांजो साहु आहे